औताद वा उन औतादन खां पोइ नुजबा में वेंदो आहे नुजबा वा वरी नजीबन मां मथे नुकबा में वेंदो आहे तां त वञी करे उन जो कदम गौसन जे लिस्ट में पुॼंदो आहे मुंहिंजा भाउ दीद इन जो मतिलबु आहे उनखे मंज़िलूं तय करणियूं पवंदियूं आहिनि पोइ कंहिंखे 6 महीना कंहिंखे 10 महीना कंहिंखे साल कंहिंखे 2 साल कंहिंखे 3 साल कंहिंखे 5 साल कंहिंखे 10 साल के त अल्लाह जा वली हूंदा वली पर ख़ासि मंज़िल उन्हनि खे ओड़ी महिल मिलंदी आहे जेॾी महिल साह हुननि जो निकिरंदो आहे ओड़ी महिल अल्लाह उन्हनि खे ख़ासि मंज़िल ॾींदो आहे सॼी हयाती लॻी वयसि विलायत अथसि पर उन विलायत जा रुतबा आहिनि उन जा दर्जा आहिनि हज़रत रोज़े वारो एॾे थो इशारो फरमाए हाणे वली पंहिंजे विलायत जूं मंज़िलूं तय कंदो आहे पोइ कंहिंखे साल लॻो कंहिंखे 2 साल लॻा कंहिंखे 3 साल लॻा कंहिंखे 5 साल लॻा कंहिंखे 10 साल लॻा कंहिंखे हयाती लॻी ऐं उन हयातीअ में उहो ख़ासि मंज़िल ते मस वञी पुॼंदो आहे पर हज़रत रोदे वारो फरमाए थो जेको महबूब जो सहाबी आहे उहो जेड़ी महिल ईमान जे हालत में ईमान वारी अख सां महबूब जो दीदार कंदो आहे अल्लाह उन दीदार वारी घड़ीअ जे सदके हिक धक में उनखे विलायत जूं सभु मंज़िलूं अल्लाह अता फरमाए छॾींदो आहे इन जे करे को बि वली कंहिं बि सहाबीअ जे बराबर नथो थी सघे वो मंज़िलूं तय करे 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 वक़्त लॻाईंदो आहे रुतबो अथसि पंहिंजी जॻह ते पर सहाबीअ जे बराबर नथो थी सघे छो त सहाबी रुगो दीदार कयो दीदार सां विलायत वारी मंज़िल त हुनजी तय थी वई हाणे हुनखे सहाबियत वारो रुतबो मिलियो आहे जिन सहाबियुनि जी तारीफ़ रब पाण क़ुरान में फरमाईंदो आहे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा हाणे तूं चइजा मां लफ़्ज़ सेखारे पोइ तूं चइजा चओ मुझे महबूब जा सब सहाबी नूर चओ महबूब जा सब सहाबी अब जेको नूर चवंदो अल्लाह हुन जे नूर में इज़ाफ़ो कंदो चओ महबूब जा सब सहाबी आवाज़ ना आयो तव्हां सभिनी जो अचे महबूब जा सब सहाबी नूर नूर पर यार अबू बकर सिद्दीक वरी नूर न अला नूर सुभान अल्लाह हो लगी तुझे तार जन के दुनिया में ओहे दीवाना लगी तुझे तार आजन के दुनिया में ओहे दीवाना असहाबी पहरो नंबर असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझे तार जन के सब चवरायो सजे पिंडाल में आवाज अचे ओ लगी तुझे तार आजन के दुनिया में ओहे दीवाना लगी तुझे तार आजन के दुनिया में ओहे दीवाना असहाबी अब पहिरियों नंबर चओ अशहद वारी आंगुर मथे हुजे असहाबी पहिरियों नंबर असहाबी पहिरियों नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझे तार जन के यूसुफ यार हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ यार हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान पर मदनी
मुल्क चरियो मदनीअ लाइ मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तो जितार आज निखे दुनिया में उह दीवाना असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तो जितार जन के आवाज थका ना आयो तो हथ मथे करे चो हक चार यार आवाज अचे आवाज ये दबके सा आवाज अचे हक चार यार आवाज अचे मुजाहिदन वारो चो चो हक चार यार अल्लाह ताला हजरत सिद्दीक अकबर जे हक में कुरान पाक में आयतूं नाज़िल फरमायूं हन अच त ॿुधायां पाणे मस मस शुरू थियो हां जेके वञणो आहे भले हलियो वञे पिछाड़ी मां मुंहिंजा फ़कीर मंगरिया वेठा हूंदा असां पाण में ॿधल अबा थका त कोन हुयो मस मूंखे अञा थोरो टाइम थियो आहे बस 40-45 मिंट थिया आहिनि अञा मस फ़कीर शुरू पियो थिए शुरू मुंहिंजा भाउ जेको नाहे थको उहो सुभान अल्लाह चवंदो ऐं ठरी चवंदो मदीनो पाक अल्लाह सही तोखे मूंखे मदीनो ॾेखार आमीन कोन थो चवे चओ न शौक़ सां आमीन अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीणन जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीणन जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो इश्क मारण बारिया मुद मगमदीन जा सारिया मुद मगमदीन जा सारिया इश्क मारण बारिया मुद मगमदीन जा सारिया मुद मगमदीन जा सारिया घोड़ा घड़ियों की घारिया घोड़ा घड़ियों की घारिया जंखे रात रह पर याद पियो निंड नीणन जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो सिद्दीक अकबर मदीने पाक जी घिटीअ मां गुज़रियो आहे मदीने पाक में यहूदी बि रहंदा पर उन्हनि जो मुआहिदो मुस्तफ़ा करीम सां थियल आहे हज़रत सिद्दीक अकबर जेॾी महिल मदीने पाक जी घिटीअ मां गुज़रियो आहे उन जॻह ते यहूदनि जो मिद्रास ठहियल आहे मिद्रास असांजो हूंदो आहे मदरसो ऐं यहूदनि जी जेका पढ़ाईअ जी जॻह आहे उनखे चइबो आहे मिद्रास उन मिद्रास जे अंदरि उन्हनि यहूदनि जो वॾो आलिम वेठो आहे हज़रत सिद्दीक अकबर खे सुञाणींदा हुया हज़रत सिद्दीक अकबर उन्हनि खे बि सुञाणींदो हुयो हज़रत सिद्दीक अकबर न को ॾिठो आव न को ॾिठो ताव सुहिणो सिद्दीक अकबर सिधो उन्हनि जे मिद्रास में हलियो वियो उन्हनि जो जेको वॾो आलिम वेठल आहे उनखे सुहिणे सिद्दीक अकबर फरमायो ॾे ख़बर तव्हां वारे किताब में मुंहिंजे घोट मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो शान लिखियल आहे या कोन्हे लिखियल तो सीनो ठारे सुभान अल्लाह अबा कबर तई कंदी वई अबाणा 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 खबर अथव ससुई याद उहा ससुई पंहिंजो पुनल होसि उन पुनल जे ख़्याल में कबर तई कंदी वई अबाणा अबाणा जॾहिं उनखे मुनकिर ऐं नकीर पुछण आया मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई ओ उभो उथी तन खां पुनल पुछाई त अदा हितां को ॾिठो साथ पुनल जो
इन जो मतिलबु आहे इंसान जो जेको पुनल आहे न उहो कोन विसरंदो आहे अदा जेकॾहिं ससुईअ खां जेकॾहिं पुनु न पे विसरियो त सिद्दीक़ खां ॿिन्ही जहाननि जो सरदार वरी कीअं विसरंदो। हज़रत सिद्दीक़ अकबर अंदर आयो आहे। सुणे सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन आलिम खां पुछो आहे ओ आलिम ओ यहूदिन जा वॾा टे ख़बर तव्हां जे किताब में हज़रत अबी बकर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर लिखियल आया न उन अधु ॻाल्हि मञी अधु ॻाल्हि कान मञी वरी मथां सिद्दीक़ अकबर चयोसि ऐं निभागा पढ़ियल वाही किताब बि ॾिठल अथई सभिनी किताबनि जो ॼाणू हां अजायो काफ़िर थियो बीठो हां अल्लाह तबारक व तआला जे मथां ईमान छो नथो आणी मुस्तफा करीम जो गुलाम छो कोन थो बणिजी त हुन वर्दीअ में हज़रत सिद्दीक़ अकबर खे चयो आहे जी मां अहिड़े अल्लाह ते ईमान कीअं आणियां जेको अल्लाह सुञियो आहे नऊज़ बिल्लाह। सिद्दीक़ अकबर देहारियुस छा थो चवे जी हाँ कुछ ॾींहं अॻे क़ुरान पाक जी आयत तव्हां कोन पे मदीने जी घिटनि में ॿुधाई जागो था तवज्जो आहे ॿुध क़ुरान अॻे ॿ टे ॾींहं अॻे क़ुरान जी आयत तव्हां ॿुधाईंदा न पे वरतेव कहिड़ी من ذا الذي يقرض الله قرضا حسنا فيضاعفه له اضعافا كثيرا अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे ऐलान फरमायो अल्लाह क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई केरु आहे जेको अल्लाह खे कर्ज़ जी आम लफ़्ज़ जी माना इहा आहे पर असुल माना ॿी आहे। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो करे ॿुधायो आहे जेको कर्ज़ वठंदो आहे या घुरंदो आहे माना मोहताज माण्हू आहे तॾहिं थो घुरे न कर्ज़ जो लफ़्ज़ मां मुंहिंजे लाइ चओ त इन जो मतिलबु आहे मां मोहताज आहियां ज़रूरतमंद आहे मूंखे ज़रूरत आहे मौलवी साहिब साईं मोहम्मद सूमर खे मां चयो फ़क़ीर अब्दुल लतीफ़ खे चयो अलाह बचाईंदो कर्ज़ कोन घुरंदो पर मिसाल थो ॾियां सुणा फ़क़ीर अब्दुल लतीफ़ खे अर्ज़ु कयो फ़क़ीर साहिब फलाणो कमु आहे हिमत कर त इन जो मतिलबु आहे मां हाजतमंद आहियां मां ज़रूरतमंद आहियां पर अल्लाह हाजत खां पाक आहे अल्लाह ज़रूरत खां पाक आहे अखर त कर्ज़ जो आयो आहे पर मुंहिंजा भाउ इन जॻह ते माना इहा कान्हे मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना इन जी माना छा आहे इन जी माना हीअ आहे त केरु आहे तव्हां मां जेको अल्लाह जे वाट में ख़र्च करे सुभान अल्लाह त हुन यहूदी ज़ाहिर वारो लफ़्ज़ वठी हज़रत सिद्दीक़ अकबर खे जो जी तव्हां वारो अलाह त सुञियो आहे नऊज़ बिल्लाह मां सुञे ते वरी कीअं ईमान आणियां यानी जेको मोहताज आहे अबा जागो था त ॻाल्हि खे सम्झिजो सुभान अल्लाह चओ त ॻाल्हि अॻिते हलाए सुभान अल्लाह पर इन ॻाल्हि खे इते थोरो बिहार जामा इहा आयत पढ़ी आहे त मूंखे महबूब जो हिकिड़ो ॿियो साहबी यादि अची वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह या आयत जॾहिं नाज़िल थी मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना वारी त महबूब जो हिकिड़ो सहाबी हो हज़रत अबू दहदाह ॻाल्हि ॿुधजां वो महबूब जो सहाबी हज़रत अबू दहदाह हबीब खे अर्ज़ु कई या रसूलल्लाह अल्लाह से हीअं फरमायो आहे मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना अल्लाह फरमायो आहे त ॾोकड़ ॾियो वाट में महबूब फरमायो हा अल्लाह फरमायो हज़रत अबू दहदाह मुस्तफ़ा खे अर्ज़ु कयो या रसूलल्लाह पंहिंजो हथ मुबारक त अॻिते कयो सुभान अल्लाह मुंहिंजो ग़ैबदान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक अॻिते फरमायूं त हज़रत अबू दहदाह महबूब जे हथ ते बैयत वांगुरु हथ रखियो हथ रखी करे अर्ज़ु कई सुणा तोखे ख़बर आहे त मदीने जो सभ खां ऊचे में ऊचो बाग़ मुंहिंजो आहे जंहिंमें 600 खजी आहे उन वक़्त में 600 खजी आहे सुणा हबीब अलाह खे अर्ज़ु कर त अबू दहदाह तुंहिंजी वाट में इहो खजनि वारो बाग़ सॼो तो मुहम्मद करीम जे ख़िदमत में पेश करे थो रब खे चओ त क़बूल करे सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब हथ ते हथो न ॾिनो मुस्तफ़ा हथ हीअं कयो हज़रत अबू दहदाह हथ मथां रखी या रसूल अल्लाह हीउ जेको बाग़ आहे अल्लाह कंदो तव्हां अखियुनि सां ॾिसी ईंदव आमीन त चओ आमीन कोन चयो अल्लाह सी मदीने पाक तव्हांखे वञणु नसीब कंदो उते वञो कंहिंखां पुछिजो जे मां मिली पवां त मूंखां पुछिजो त उहो बाग़ किथे आहे उहो मां तव्हांखे ॾेखारींदुसि अल्लाह कंदो इंशा अल्लाह ताला ॾिसंदासीं मुमकिन आहे तव्हां मां को उते मूंसां मिली पवे मुंहिंजा भाउ अज़ीज़ हज़रत अबू दहदाह रज़ी अल्लाह ताला ईअं चयो बाबू फरमायो अबू दहदाह
मुबारक हुजे मुबारक हुजे अल्लाह जिब्रील रवानो फरमायो रब तोखे वर्दी ॾिनी आहे रब फरमाए थो सोना अबू दादा मां तुंहिंजो बाग क़बूल करे छॾियो अॻिते ॻाल्हि ॿुधण जी आहे जंहिंजे लाइ ॻाल्हि शुरू कई अथमि उहा अॻी ॻाल्हि आहे अबू दादा उतां खां उथियो सिधो पंहिंजे बाग में ऐं बाग हज़रत अबू दादा जे में उन्हनि जी घर वारी रहंदा ई बाग में उहा बाग में वेठी नंढड़ा बचड़ा त धीअ पुट उहे बाग में खेॾिया पिया कतल जो मौसम हो तव्हां ज़िले ख़ैरपुर वारा सम्झो था त ॿारनि जो हाल छा हो कुझु ॿारनि जे झोलीअ में ॻड़ियूं कुझु ॿारनि जे हथनि में ॻड़ियूं कुझु ॿारनि खाधियूं पे चॿियूं पे वात में उन्हनि खे उहा कतल हुई ॾोॾा ॾंग ॿार आहे न ॿार खणंदो आहे झोली में असां मेड़ींदा हुआसीं उहो इंसान उहे नंढड़ा ॿारड़ा मेड़ियूं वेठा हज़रत अबू दादा ॿाहिरां जीअं जो आयो त अची पंहिंजी घर वारीअ खे चई ऐं भाॻनि भरी ॿुधी अथई ॻाल्हि चई जीउ साईं चई मां हीअ जेको बाग आहे इहो बाग सरकार खे पेश करे छॾियो आहे ऐं अलाह फरमायो आहे त अबू दादा तुंहिंजो बाग क़बूल आहे अदा घर वारी तोखे बि आहे अमड़ियूं तव्हांखे बि आहिनि नियाणियूं तव्हांखे बि आहिनि तव्हांखे ख़बर आहे त घरूं कहिड़ी सलाह मिलंदी आहे पर वाह महबूब जी साहबियाणी जीअं जो ॿुधई हज़रत अबू दादा फरमायुसि त मां हे बाग मुस्तफ़ा खे पेश कयो मुस्तफ़ा क़बूलियो अलाह फरमायो क़बूल त उहा उथी हज़रत सोणे अबू दादा खे को बि जवाब कोन ॾिनई उहे जेके बचड़ा वेठा उन्हनि बच्चनि जी झोलीअ में जेके खारकूं हुयूं उन्हनि खे हथ वठी करे हीअं छंडे करे केरी जेके हथनि में उन्हनि खे कतल या ॾोॾा साणा उहे ॿारनि जूं मुठियूं हीअं खोल राए उहे उछल राई पिछाड़ी हेॾा निहारिया पिछाड़ी ॿारनि जे वात में जेका कतल पयल हुई उहे ॿारनि जे वात में हीअं चीच हणी करे उहा कतल ॿाहिरि कढाई हज़रत अबू दादा जो हथ वरतई जे अबू दादा बखिन 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 तोखे लख मुबारक हुजे तोखे लख मुबारक हुजे लख मुबारक हुजे जेको बाग मुंहिंजे रब क़बूल करे छॾियो आहे हाणे उन जी गड़ी बि असां ते हराम असां पोइ न खाईंदासीं हे अल्लाह जी बारगाह में पेश आहे मां तव्हां खां मसइलो थो पुछां सियाणा हो सेबता हो अकुलमंद हो तोड़े जो मुफ्ती न बि हुजो पर अकुलमंद आयो मां तव्हां खां पुछां थो जेके ॿारनि जी झोलीअ में कतल जूं गड़ियूं जे खाइनि हा हराम हन हिलाल हन हिलाल चो छा गला छा भला जेके वात में पयल हन उहे हराम हन या हिलाल हन खाइणो उहे हिलाल हुयूं जेके हथ में साण हूं मुंहिंजा भाउ दीद उहे बि उन्हनि लाइ हराम कोन हूं उहे बि उन्हनि लाइ हिलाल हूं पर मुंहिंजा भाउ दीद इहा सहाबियाणी जी दीन इस्लाम सां मुहबत वा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन सां सचाई आहे जो हो चवनि पयूं त हाणे जेको बाग आहे इहो जॾहिं अल्लाह जे वाट में हलियो वियो आहे हाणे हिन जी हिकु बि गड़ी पंहिंजे ज़ात ते ख़र्च नाहे करणी इहो सॼो जो सॼो बाग मुस्तफ़ा करीम जे क़दमनि तां क़ुर्बान आहे मुंहिंजा भाउ इहे महबूब जा सहाबी आहिनि हाणे अचु त होॾे तोखे सिधी करे मोटाए अचां सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह दुरूद पढ़ो दुरूद शौक़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह सिद्दीक़ अकबर यहूदीअ खे चयो आहे कलमो भर हुन जवाब ॾिनो आहे नऊज़ बिल्लाह तव्हां वारो रब मुहताज आहे मां उन मुहताज रब ते ईमान कीअं आणियां सिद्दीक़ जो ॿुधण हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला नु वहाए करे ठकाव करे हुनखे थप कढाई हमरा किरी पियो सुभान अल्लाह आम माण्हू त कोन हो उन्हनि जो पेशबामो
वीह टीह माण्हू गॾु वेठा अमरा किरी पियो आहे सिद्दीक़ अकबर हुनखे लपाटायूं सिद्दीक़ अकबर निकिरी वियो सिधो महबूब जे कचहरीअ में हेॾो यहूदी मिड़िया अमरा अकुल बकुल संभालियो भणा हे छा थी वियो मूंसां लपाट सिद्दीक़ अकबर हणी वियो ऐं ख़बर आहे न ॿिया उथनि बि कोन पिया थींदो आहे न उथनि त भला विढ़ंसि उथनि बि कोन पिया त हुननि खे ख़बर ई अॻियों बि सिद्दीक़ अकबर आहे सुञाणींदा चयूं कुझु कोन सिद्दीक़ अकबर उतां खां रवानो थियो सिधो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बारगाह में ऐं हिननि बि पोयां देरि कोन कई हितां ॻाल्हि हुत ॻाल्हि मैसेज जो दौर त हुयो कोन पर इतला पुॼियो बाबा असांजे मौलवी जेको आहे असांजो वॾो आलिम आहे उनजी तौहीन थी वई आहे हीअं थियो इहे बि सभु 200-300 माण्हू मिड़ी अची करे सिद्दीक़ अकबर मस पुॻो हिननि बि अची ठकाव कयो मुस्तफ़ा करीम जे बारगाह में अल्लाह जे हबीब ॾिठो त हमरा मिड़ी आया मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पुछो सिद्दीक़ खैर आहे अर्ज़ की या रसूल अल्लाह हमरा कुटे आयो लपाटाई थमास मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिननि को पुछो ॾियो हवालो छा था चओ तो देखा देखी शाहिदी ॾिबी आहे ओड़ी महिल 20 ॼणा हा ओड़ी महिल 30 ॼणा हा वाके महिल पर हाणे सभिनी चयोसीं असां पाण ॾिठो बिना कंहिं सबब जे बिना कंहिं वजह जे सिद्दीक़ आयो असांजे मिद्रास में दाख़िल थियो अची करे असांजे आलिम खे लपाटई का ॻाल्हि ई कान थी ईअं हले अल्लाह जे हबीब फरमायो सिद्दीक़ ॾे हवाले हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हिन खे चयो आहे त ईमान आण यानी इस्लाम जी दावत ॾिनी आहे या रसूल अल्लाह हिन वर्दीअ में चयो आहे त रब तव्हां जो मुहताज आहे रब तव्हां वारो सुञो आहे मां उन सुञे रब ते कीअं ईमान आणियां या रसूल अल्लाह पोइ मुंहिंजी गैरत ईमानीअ बर्दाश्त कोन कयो आहे अल्लाह जा हबीब मां हिन खे लपाट हई आहे ऐं हू चवनि पिया न या रसूल अल्लाह असां ईअं कोन चयो आहे सिद्दीक़ चवे पियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन चयो आहे तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैब जो इल्म ॼाणींदो आहे पर फ़ैसिलो थींदो आहे त ज़ाहिर ते फ़ैसिलो थींदो आहे ज़ाहिर महबूब खे त हक़ीक़त जी ख़बर आहे हिकु त सिद्दीक़ कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे ॿियो ईअं सम्झो त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु मुलाहिज़ा पिया फरमाइनि ऐं मुंहिंजो बि इहो ईमान आहे 10 दफ़ा मां जेतिरा दफ़ा हिते आयो आहियां जेतिरा दफ़ा मूंखे यादि आहे तव्हांखे वेसर हूंदी जेतिरा दफ़ा मां हिन स्टेज ते आयो हां मां इहा ॻाल्हि कई आहे त मंगरियनि फ़क़ीरनि जो जलसो मुंहिंजे महबूब मदीने वारे खां परे कोन्हे मुंहिंजो महबूब तव्हांखे ॾिसनि बि पिया त महबूब तव्हांजी सुभान अल्लाह ॿुधनि बि पिया या तव्हांखे ख़बर आहे मां 10 दफ़ा आयो हुजां 20 दफ़ा आयो हुजां जिथे बि जलसनि में हूंदो आहियां इहा ॻाल्हि मां कंदो आहियां यानी महबूब खे ख़बर आहे पर शरीयत जो फ़ैसिलो ज़ाहिर ते थींदो आहे हबीब अकरम हज़रत सिद्दीक़ ॾे निहारियो सिद्दीक़ शाहिद सुभान अल्लाह अथई शाहिद हज़रत सिद्दीक़ अकबर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बि शाहिद कोन्हे अल्लाह जे हबीब अञा गुफ्तो पंहिंजी ज़ुबान मां यानी फ़ैसिलो हबीब अञा फ़ैसिलो ॿुधायो कोन्हे अल्लाह ताला हज़रत जिब्रील खे रवानो फरमायो आहे ओ जिब्रील वञ क़ुरान पाक जी आयत खणी वञ मुंहिंजो सिद्दीक़ अॼु कूड़ो मतां थी पवे अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई लक़द समिअ अल्लाहु क़ौलल लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया वञ वञी करे जिब्रील मुंहिंजे महबूब खे चओ इहे ॿुधण वारा ज़ाहिर में कन इन्हनि यहूदियुनि जी इहा ॻाल्हि हज़रत सिद्दीक़ जा हुया पर हक़ीक़त में इहो सिद्दीक़ कोन पे ॿुधो मां रब ज़ुल जलाल पाण शाहिदी थो ॾियां त इन्हनि इहो चयो आहे सिद्दीक़ सचो आहे यहूदी कूड़ा आहिनि
अल्लाह कुरान पाक जी आयत नाज़िल फरमाए हज़रत सिद्दीक़ जे सच्चाई जो ऐलान फरमायो अब मदीने में ॿुधण वारो उन वक्त में सोनो सिद्दीक़ हुआ पर कुरान तो फरमाए ॾिसजां वञी करे कुरान पाक जी आयत कुरान में रब तो फरमाए मां अल्लाह पाण ॿुधो आहे मां अल्लाह पाण ॿुधो आहे मां अल्लाह पाण ॿुधो आहे लक़द तहक़ीक़ समिअ अल्लाह ॿुधो आहे उन्हनि माण्हुनि जो चवण जेके चवनि पिया अल्लाह मोहताज आहे ऐं असां शाहूकार आहियूं अल्लाह तबारक व तआला हज़रत सिद्दीक़ जे ॿुधण खे मुंहिंजे मिठे रब ज़ुल जलाल पंहिंजो ॿुधण क़ुरान पाक में फरमायो आहे कुरान पाक जूं आयतूं पियूं लहनि हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मतां सिद्दीक़ जे मथां का आंगुर खजे ऐं को माण्हू ईअं चवे त सिद्दीक़ कंहिंसां ज़्यादती कई आहे या सिद्दीक़ कंहिं माण्हूअ जे मथां इल्ज़ाम हयो आहे या सिद्दीक़ कूड़ ॻाल्हायो आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ न न न सिद्दीक़ जी सचाईअ जो ऐलान अल्लाह ताला सतनि आसमाननि खां पाण पियो फरमाए सभु चओ सुभान अल्लाह शौक़ सां चओ सुभान अल्लाह उम्मत जो हिकिड़ो वॾो वली आहे उन जो नालो आहे हज़रत शेख शिबली जे नाले सां मारूफ़ आहे तव्हां हज़रत साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह तआला अलैहि खां बि ॿुधो हूंदो उन जो वाक़ियो मारूफ़ वाक़ियो आहे त हज़रत शेख शिबली रहमतुल्लाह तआला अलैहि इन मक़ाम जो साहिब आहे जो हिकिड़ो माण्हू ख्वाब पियो ॾिसे उन ख्वाब में मुंहिंजे महबूब मदीने वारे जी कचहरी ॾिठी जंहिंमें मुस्तफ़ा जो दीदार कई सभु चओ सुभान अल्लाह शौक़ सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जे दीदार जो शौक़ कंहिं कंहिं खे आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभिनी खे शौक़ आहे सुभान अल्लाह दीदार थींदो कीअं सुभान अल्लाह हां सलात मुझे सुने नबीअ जी दुआब आहे दवाब आहे सलात मुझे सुने नबीअ जी दुआब आहे दवाब आहे कठे समूर मलाइकन सां जपान पढ़ंदो ख़ुताब आहे सलात पढ़ता ठरे तो सीना वञे तो दिल मां कतुल थी कीनो सलात पढ़ता ठरे तो सीना वञे तो दिल मां कतुल थी कीनो आज़ान खां अॻु पढ़ी त मुनकिर मुनाफ़िकन लाइ अज़ाब आहे आज़ान खां अॻु पढ़ी यानी तूं आज़ान खां अॻु पढ़ी त मुझे सुने नबीअ जी दुआब आहे दवाब आहे मां पोइ जेका रजबी शरीफ आहे हर साल मां रजबी में उम्र शरीफ मूंखे अल्लाह ताला नसीब फरमाईंदो आहे जो अल्लाह जो इंतज़ाम आहे जो अल्लाह ताला जी महिरबानी आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी नज़रे करम आहे अॼु दुआ था कयूं पंहिंजे लाइ बि कयां तव्हां लाइ बि कयां मेज़बाननि लाइ कयां महिमाननि लाइ कयां अंदरनि लाइ कयां ॿाहिरनि लाइ कयां तो रुगो आमीन चइजां अल्लाह ताला तोखे मूंखे जल्दी मुस्तफ़ा करीम जो ख़ैर आफ़ियत सां दर ॾेखारे आमीन आमीन कोन चयूं यार सखी ना आमीन आमीन सोना मुस्तफ़ा जो दर ॾिस हे जेको पोयों मुंहिंजो उम्रो आहे इहो न इन खां पोयों जेको उम्रो हुयो उन उहो बि रजबी में हो उन ते मां वयुसि मदीने पाक मां हिकिड़ो किताब वरितो साईं मौली साहब जे जलसे में ख़त्म नबूवत वारी कॉन्फ्रेंस में मां इहा ॻाल्हि ॿुधाई आहे मूंखे यादि आहे पर तव्हां वटि रही पई आहे इहो बि यादि आहे त हिते कोन ॿुधाई त मुंहिंजे इजाज़त हुजे त ॿुधायां सुभान अल्लाह हुन कुंड वारा मोकल कोन था ॾियनि यार तव्हां बि मोकल ॾियो सोना अबा ॿुधायां न उते मां मस्जिद नबवी शरीफ़ जे वेझो हिकिड़ो कुतुब खानो ताहिरा हर को पंहिंजे शौक़ जी शइ ॻोल्हींदो आहे असां वरी किताबनि सां ताल्लुक़ रखण वारा माण्हू आहियूं उतां मां किताब हिकिड़ो वरितो मुंहिंजे ज़हन में हो हितां मां वेंदो आहियां न साईं त मां लिस्ट ठाहींदो आहियां
हर एक जी पंहिंजी मर्ज़ी आहे ऐं मदीने में का ख़रीद फ़रोख़्त करणु मनो बि कोन्हे ऐब बि कोन्हे पर हर एक जी पंहिंजी पसंदि आहे मतां सम्झो साईं झले थो त सुर्खी वठणु मनो आहे पाउडर वठणु मनो आहे कपिड़ो वठणु मनो आहे घड़ी वठणु मनो आहे मुंडी वठणु मनो आहे न बाबा मनो कोन्हे मां ॿुधायांव थो त हर हिक जो पंहिंजो कमु आहे मां हितां खां वेंदो आहियां लिस्ट ठाहे वेंदो आहियां त मूंखे ही किताब वठणा मुंहिंजो शौक़ु इहो पोइ मां लिस्ट में लिखियो वियो सभु ही किताब मूंखे वठिणो आहे मस्जिद नबवी जे भरिसां जेको नंढड़ो हिकिड़ो कुतुबखानो हो मूंखे अंदाज़ो कोन हो त हिन वटि इहो किताब मिलंदो पर मां वयुसि ॾिसां त साम्हूं साम्हूं टेबल ते पियो हुउसि मां ख़ुशि थियुसि ॾाढो त मां वञा परते ख़ालिद बिन वलीद रोड आहे परते आहे इलाही टैक्सी करे वञिणो पवंदो आहे ऐं वञी उतां ख़रीदारी करे वरी माण्हू मोटे घुरिजे यार हिते मिली वियो मां उहो किताब ख़रीद कयो अद्दुर्रुल मंदूद फिस्सलाति वस्सलाम अला साहिबिल मकामिल महमूद इहो किताब जो नालो आहे अल्लामा इब्न हजर हैतमी रहमतुल्लाह अलैहि उन जो किताब आहे उन में हिकु ॻाल्हि पढ़ी मां अॼु तोखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लामा इब्न हजर हैतमी तो फरमाए खुरासान जो इलाइक़ो आहे उन खुरासान जे इलाइक़े में हिकिड़ो माण्हू ज़रूरतमंद आहे उन पंहिंजे दोस्त खां 3000 दिरहम या 3000 दीनार कर्ज़ खयो कॾहिं ॾींदे 15 ॾींहं गुज़रिया हमराह उन जो दोस्त वा वियो आहे अदा कर्ज़ मोटाए ॾे चीर हाल मुंहिंजो कोन्हे हाल हीणो थी पियो आहे 15 ॾींहं ॿिया छॾ छॾिया मां वरी 15 ॾींहंनि खां पोइ आयो आहे अदा पैसा चई कोन्हनि यार इंतज़ाम कर अदा कोन्हनि यार अबा 15 ॾींहं ॿिया बि तोखे ॾियां थो नेठि हमराह बेज़ार थी पियो हुयुसि त दोस्त पोइ हिन दोस्त खे चई हाणे भला तूं ॾींदे कोन मां पैसा छॾींदो मां कोन फ़ैसिलो हाणे अदालत कंदी हमराह वञी करे अदालत में दरख़्वास्त दायर कई फिलाणो ख़ान मुंहिंजा पैसा 3000 रखियो वेठो आहे मूंखे ॾिए ई कोन थो काज़ी साहब हिन खे तलब कयो आहे अबा हली आहे काज़ी भला रहा सुठा काज़ी हा इंसाफ़ वारा काज़ी हा उन इंसाफ़ वारे काज़ी हिन खे तलब कयो अबा ॾेवाल नालो उमर ख़ान पुटुक जो अब्दुल कादिर ख़ान जो ज़ात जो शर किथे वेठल जी पका चा गया कोट लालू जी अबा ॾे ख़बर कर्ज़ अथई ची आहे जी मोटाए ॾींदे चे ॾींदुसि पर ॾींहुं कोन थो चईसीं हाल कोन्हे इनकार कोन थो कयां पैसा खाईंदुसि कोन काज़ी साहब सम्मन ते सही करे ॾिनसि ऐं काज़ी साहब जो चई हाणे मां तोखे ढर ॾियां थो 1 महीने जो टाइम ॾियां थो वञी करे इंतज़ाम करे या 1 महीने जे अंदर इंतज़ाम कर जेकॾहिं 1 महीने में तो इंतज़ाम न कयो तुंहिंजो माल मिल्कियत धन दौलत इहो सभु नीलाम कबो तोखे बि जेल में हणंदुसि इन हमरा उहो वरितो समन हाणे काज़ी सां पुछे कीअं वापस आयो टाइम घणो मिलियोसि ख़बर त भई जागनि था सुता पिया ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो स्टेज वारा त ॻाल्हाइनि पिया तव्हां ॻाल्हायो घणो टाइम मिलियोसि 1 महीनो बोल त घणी मिलियसि 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं आवाज़ ॻाल्हायो त पहुचे न बसि में ई कोन थो पुॼे 3 ॾींहं हा 3 ॾींहं सम्झो यानी महीनो 29 थी सघे थो महीनो तो वटि आहे हे बमरा घर आयो हिन सोचो यार ओड़ो बि जाचुम पाड़ो बि आज़मायुमि संगत बि आज़मायुमि वॾेरा बि ॾिठमि नंढेरा बि ॾिठमि चई सॼी उमिरि मुस्तफ़ा खे सॾु कोन कयो अथमि अॼु छो न हबीब दिलबर नबीअ खे सॾु करे ॾिसां गिचीअ में गारो विधई
वुज़ू कई मदीने पाक दे मोहड़ कई शुरू थी वयो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन साहिबित ताज वल मिअराज वल बुराक वल अलम दाफिअल बलाइ वल वबाइ वल कहत वल मरद वल अलम इस्मुहु मक्तूबुन मरफूउन मशफूउन मलकूशुन फिल लौह वल कलम सय्यदुल अरब वल अजम जिस्मुहु मुक़द्दस मुअत्तर मुतहहर मुनव्वर फिल बैत वल हरम शम्सिद दुहा बदरिद दुजा सदरिल उला नूरिल हुदा कहफिल वरा मिसबाहिल ज़ुलम जमीलिश शियम शफीअल उमम साहिबिल जूद वल करम वल्लाहु आसिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबुहु वल मिअराज सफरुहु व सिदरतुल मुंतहा मकामुहु व क़ाब क़ौसैन मतलूबुहु वल मतलूब मक़सूदुहु वल मक़सूद मौजूदुहु सय्यिदुल मुरसलीन खातमिन नबिय्यीन शफीइल मुज़निबीन रहमतिल लिल आलमीन राहतिल आशिकीन मुरादिल मुश्ताकीन शम्सिल आरिफीन सिराजिस सालिकीन मिसबाहिल मुक़र्रबीन मुहिब्बिल फुक़राइ वल गुरबाइ वल मसाकीन सय्यिदिस सकलैन नबिय्यिल हरमैन इमामिल क़िबलतैन वसीलतना फिद दारैन साहिब क़ाब क़ौसैन महबूब रब्बिल मशरिक़ैन व रब्बिल मग़रिबैन जद्दिल हसन वल हुसैन मौलाना व मौला सकलैन अबिल क़ासिम मुहम्मद इब्न अब्दिल्लाह नूर मिन नूरिल्लाह या अय्युहल मुश्ताक़ून बिनूर जमालिही सल्लू अलैहि व आलिही। पहरी रात गुजरिया इज्जे में गारोआ मोड़ मदीने पाक दे आबा मदीनो तो वारे मुल्क खां केड़े पासे आ बुधाए सुभान अल्लाह जोर सा अबा मदीनो पाक तो वारे मुल्क खां केड़े पासे आ अबा जेड़ी मल नमाज मल सलाम वराईंदो हां सलाम मोजा भाव अजीज जेड़ी मल सजे पासे तो सलाम वराईंदो हां त मोजा भाव अजीज ओलह ऐं उत्तर जे कुंड ते मुझे महबूब मदीने वारे जो रोजो पाक वा ओड़ी मल जेड़ी मल तू अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह नमाज खत्म करण मल चवंदो हां त अव्वल दिल में इरादो कंदो कर त मां सजे पासे मोहम्मद मुस्तफा के सलाम करे रहियो आहियां। शरीयत पाक जो मसइलो ॿुधी छॾिया मुंहिंजा भाउ अबा तव्हां त नमाज़ पढ़ो था माशाअल्लाह मां तव्हांखे वधीक कोन थो चवां तव्हां चवंदो मौली साहिब असांखे दड़का थो ॾिए शुर बरोजा असांखे दड़का थो ॾिए अदा नमाज़ पढ़ंदा आहियूं पर नमाज़ जे माना जी ख़बर कान्हे अलहम्द जी माना छा आहे ख़बर न आहे सुबहानक अल्लाहुम्मा जी माना छा आहे ख़बर न आहे क्रिकेट जो रन्सूं यादि वाइट बॉल यादि नो बॉल यादि माशाअल्लाह केतिरियूं विकेटूं फिलाणे कीपर खयूं सभु यादि पर नमाज़ जी माना यादि कोन्हे मुंहिंजा भाउ नमाज छा है जेड़ी मल सलाम वराईंदो हां आलिमन फरमायो आ जेड़ी मल सलाम वराए सजे पासे त दिल में इरादो कंदो कर त मां मोमिनन ते सलाम करे रहियो आहियां नेकन सालिहन ते सलाम करे रहियो आहियां मां मसइलो ग़लत कोन ॿुधायो आ जेड़ी मल सजे पासे सलाम वराए त मोमिनन जे सरदार मोहम्मद मुस्तफा करीम ते अव्वल नियत कंदो कर त मुस्तफा के सलाम पियो पेश कयां सुभान अल्लाह पासो जी सलाम वराईंदे अबा ओलह मोह न तव्हां वटि मसीतन जो के ॿिए पासे आहे ओलह मोह आहे जेॾी महिल सलाम वराईंदे त उत्तर थई मुंहिंजा भाव उन उत्तर ऐं ओलह जी जेका कुंड वा न इन कुंड ते सिंध खां मदीनो पाक सुभान अल्लाह हाणे नमाज़ महिल सलाम ईअं कजां इहो इरादो कजां अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह दिल में इरादो हुजे त अव्वल महबूब खे सलाम पियो कयां पोइ महबूब जे सदके कुल जहान जे मोमिनन खे सलाम पियो कयां सुभान अल्लाह। सारी रात गुज़री हिन माण्हूअ दुरूद पाक पढ़ियो वरी ॿी रात आई
अब मिलियो घणो उस मोहलत जो वक्त महीनो महीनो वरी बी रात आई आ वरी गिचीअ में गारो आ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीअल अहवाले वल आफाते व तक़दी लना बिहा जमीअल हाजाते व तुतहिरुना बिहा मिन जमीअस सय्यआते व तरफउना बिहा इंदक अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीअल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नक अला कुल्लि शैइन क़दीर। वरी बी रात आई हमरा दुरूद छॾियो कोन वरी टी रात आई दुरूद कोन छॾी चौथी पंजी छही सती ॾींहं गुज़रंदा वञनि हिन जी परेशानी में इज़ाफ़ो थींदो वञे त 3 ॾींहं पूरा थियण वारा पर हे सियाणो माण्हू हो हिन जो को उस्ताद कामिल हो हिन माण्हूअ किरत पंहिंजो छॾियो कोन। तव्हां ई असां छा कंदाऊं मौलवी साहब असांखे वज़ीफ़ो ॾे हा भाई वज़ीफ़ो पढ़ वञी घणा ॾींहं 40 ॾींहं बस 5 ॾींहं गुज़रंदा हमरा सुस्त थी पवंदो यार अञा असर कोन ज़ाहिर थियो आहे 8 ॾींहं गुज़री विया 10 ॾींहं गुज़री विया 11 ॾींहं गुज़री अञा असर ज़ाहिर कोन थियो आहे। मुंहिंजा भाउ जी त पेर खुपाए जेको न बीहंदो न उनखे कुझु बि कोन मिलंदो आहे त इस्तिक़ामत करण वारे खे मिलंदो आहे। मुंहिंजो मुर्शिद कामिल रोज़े वारो फरमाईंदो आहे सबक पढ़ंदो हा उन सबकनि पढ़ण महिल किताबनि जी ॻाल्हि सम्झ में कान पई अचे हज़रत रोज़े वारो फरमाईंदो त पेर खुपाए करे हिकु राति में मुंहिंजे महबूब मदीने वारे जे मथां हज़ारनि जे तादाद में सलातो सलाम पढ़ियुमि सुबुह जो उथियुमि किताब खोलींदो पियो वञा ॾिसंदो पियो वञा अण पढ़ियो किताब बि मां मोहम्मद राशिद जो पढ़ियल पियो लॻे पेर खुपाए बि इस्तिक़ामत सां बि 2 ॾींहं 3 ॾींहं सां कुझु कोन थींदो आहे हे भमराओ पढ़ंदो रहियो परेशानी थिएसि पई यार टाइम गुज़रंदो पियो वञे वक़्तु गुज़रंदो पियो वञे पर हिन माण्हूअ किरत कोन छॾियो आहे। पहिरीं राति गुज़री ॿी गुज़री 3 गुज़री चौथी गुज़री 5 गुज़री 6 10 20 21 22 23 24 25 26 ओ जड़ी महिल 27 राति थी हिन दुरूद पाक पढ़ियो पढ़ी बस सुतो अख सां लॻी 2 जहान जो सरदार तशरीफ़ वठी आया। सुभान ऐ साहिब सचा तो सा फज़ल फताह जो देहो सब दानी अथई शाफिअत शाहन शाह जो लगो शफाअत आसियल जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुजिदाह जो अवसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो है नूर नाफे नामवर ज़ालो ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह खे सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे अवसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर। सुभान अल्लाह जेको मुस्तफ़ा जो गुलाम नूर सां सुभान अल्लाह सोना अल्लाह जो हबीब आया अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो आ ओ खुरासानी मिस्कीन असां तुंहिंजा सलातो सलाम पर ॾियारे खां ॿुधा पे हबीब अकरम फरमायो आ असां इरादो कयो आ हिन जो कमु त अॻे पहुचणो आ भले दुरूद पढ़ंदो रहे त हिन जा रुतबा रब वटि वधंदा रहनि हिन खे सवाब मिलंदो रहे।
छो त वहम अची सघे थो न 27 ॾींहं छो पहिरें ॾींहुं उन जो जवाब ई हुआ अल्लाह जे हबीब फरमायो आहे पहिरें ॾींहुं असां तुंहिंजो सलाम ॿुधो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे सदड़ा कया अथमि मुस्तफ़ा करीम इरशाद फरमायो छाकाणि सॾ कई अबा जेको सॾ ॿुधे पियो उनखे सबब जी बि ख़बर आहे छो पियो सॾे पर हबीब अकरम पुछो आहे त भले पंहिंजो अरीज़ो पेश करे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़ो आहे बाक़ी 2 ॾिहाड़ा या 3 ॾिहाड़ा बचा अल्लाह जे हबीब दा जाग जा आख़िरी ॻाल्हि थो अर्ज़ु कयां अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो आहे तुंहिंजे मुल्क में माण्हू रहंदो आहे सदा ईंदो आहे इब्नुल ईसा वज़ीर जो उनजो लक़ब आहे हाणे वञी करे सुबुह जो उन इब्नुल ईसा खे मां मोहम्मद करीम जा सलाम ॾे जेॾी महिल सलाम ॾींदेसि तुंहिंजो कर्ज़ हो पाण ई पाण अदा करे छॾींदो हबीब जो आया हिन खे जाग थी पई दिल में सोचई त मां मुस्तफ़ा करीम खां पार पता कोन वरिता हमरा खे चवां त सही पर पार पता त हुजनि इहो ख़्याल थी पियुसि त मां मुस्तफ़ा खां पार पता वठां हा जेकर उहो वॾो माण्हू आहे अलाए पत करे अलाए पत न करे ख़बर न आहे पर हो बि हमरा किरत जो पको हो सुन्नी हो सुन्नत जमायत वारो वर वुज़ू कई 2 रकातूं नफ़िल पढ़ी महबूब ते दुरूद ऐं सलाम पढ़ंदे वरी अख जो लॻसि त वरी ॿियो दफ़ो मदीने वारो साईं वरी अची वियो सुभान अल्लाह हबीब साॻो जुमिलो फरमाइसि हिन खे ख़ुशीअ में ॿियो दफ़ो वरी जाग थी अबा सुहिणो दिलबर नबी अचे त ॿियो छा खपे हा बा ॿियो छा खपे दिलबर हबीब आया उन जे अंगण ॿियो छा खपे हिन वरी दिल में सोचियो त अल्लाह जे हबीब खां मां पार पतो त वरितो कोन हमरा खे निशानी त कीअं ॾींदुसि वरी वुज़ू कई वुज़ू करे दुरूद ऐं सलाम पढ़ी 2 रकातूं नफ़िल पढ़ी वरी सुतो अख सां लगी ॿिन्ही जहाननि जो सरदार तशरीफ़ खणी आया अल्लाह जे हबीब फरमायो तो दिल में वीचार आंदो तव्हां अल्लाह जे हबीब खां पार पता कोन पुछा हाणे वञ तोखे पार पता थो ॾियां इब्नुल ईसा खे चओ ओ इब्नुल ईसा रोज़ तूं सुबुह जो फजर जी नमाज़ खां पोइ मां मोहम्मद करीम ते 10,000 दफ़ा दुरूद ऐं सलाम पढ़ंदो हा पर कल्ह तो 10,000 कोन पढ़ियो आहे ॿी रिवायत में त तूं 3,000 दफ़ा दुरूद पढ़ंदो हा पर कल्ह तो 1000 दफ़ा पढ़ियो आहे 2,000 दफ़ा तोखां रहिजी वियो आहे ऐं इब्नुल ईसा जे करे इहो पार पतो लॻई त पोइ मां पाण कोन आयो आहियां मूंखे इमामुल अंबिया तो ॾे सलाम ॾेई करे रवानो कयो आहे सुभान अल्लाह हाणे हिन खे पक थी वई इत्मिनान थी वियो जेका जमायत जागंदी उहा सुभान अल्लाह चवंदी सुतलनि जो ख़ैर आहे सुभान अल्लाह सुते त हूअं बि घणा ई मसइला माफ़ जागियल चवनि सुभान अल्लाह मुंहिंजा भाउ सुबुह जो उथियो सॼी राति ख़ुशीअ मों हिन इंतज़ार कयो आहे फजर थिए त वञा सुबुह जो बादशाह हूंदा अहिड़ो वैल कोन हो इत वारे मुल्क में असांजा बरोच सदर लॻा पिया आहिनि तव्हां कोन आहियो असांजो बरोच आहे बाबा उहो सदर लॻो पियो आहे वैल लॻो पियो आहे माशाअल्लाह हाणे त अहिड़ो कमु कयो अथऊं जो बाबा हे बि कानून ठाहे हमरा खे पास कर हे बि ठाहे पास कर हे बि ठाहे पास कर हे बि ठाहे पास कर पिछाड़ी हिकिड़ो कानून बचियो अथनि कहिड़ो क़बर में पाण सां गॾु 2 फौजी वठियूं वञे त मलाइकनि मूं जिद छॾाइनि इहो बचो आहे बरोच लाइ ॿियो त कुझु कोन 2 फौजी चवे बाबा मूंसां 2 फौजी गॾु हलजो अंदरि क़बर में हली करे मलाइकनि खे मोह ॾिजो मुंहिंजा भाउ दुआ कर त अल्लाह ताला तव्हां असांजी क़ौम खे अव्वल हिदायत अता फरमाए जे क़ौम खे हिदायत मिली त इंशाअल्लाह हुक्मरान बि पाण ई सुठो ऐं सालिहो अची वेंदो आमीन ज़ोर सां चइजा दुआ कर त अल्लाह ज़ालिमनि मां जिंद छॾाए आमीन चओ यार आमीन चओ दुआ कर अल्लाह साईं ज़ालिमनि मां जिंद छॾाए मुल्क जी मुंहिंजा भाउ दीद सुबुह जो हिन इंतज़ार कयो बादशाह हूंदा नेक बादशाह हूंदा सालिह दर खुलिया पिया हे सिधो वियो हाजिब चइबो आहे जेको बादशाह जे दर ते बीहंदो आहे उन हाजिब खे चई बाबा फलाणो आयो आहे चई तुंहिंजो नालो लिखूं था लिस्ट में नंबर ते हलंदा वञो हे सुबुह जो वियो जेॾी महिल हिन नंबर आयो साम्हूं बादशाह सलामत माशाअल्लाह टेक ॾियो जीअं बादशाह वेहंदा तख़्त ते पोइ बादशाह वेठो आहे हे साम्हूं आयो सलाम आदाब बजा आदाब बजा आणे बादशाह सलामत के चई सुहिणा बादशाह ॻाल्हि ॿुधी अथई
मां तोड़े पाण कोन आयो आहियां मूंखे तोड़े इमामुल अंबिया सलाम ॾेई रवानो कयो त बादशाह इन खां अॻे जो चवेसि त पार पतो सियाणो माण्हू हिन फौरन वरी उते चयो बादशाह मतां का निशानी घुरे अर्ज़ आहे हबीब फरमाइनि था त तूं रोज़ 3000 दफ़ा दुरूद फजर खां पोइ या 10,000 दफ़ा दुरूद फजर खां पोइ पढ़ंदो आहे पर कल्ह तूं 1000 पढ़ियो हो 2000 तुंहिंजा रहिजी विया को सबब हो को कमकार हो जेकॾहिं इहा निशानी लॻई ऐं इन जी ख़बर हिक तोखे आहे बादशाह पढ़ण वारा ॿी कंहिंखे बि ख़बर कान्हे तूं इहो लिक में अमल कंदो हां माण्हुनि खे कोन ॿुधाईंदो हां बादशाह जेकॾहिं इहा निशानी लॻई त पोइ मां पाण कोन आयो आहियां मूंखे मुस्तफ़ा रवानो कयो आहे अगारो जेको टेक ॾियो वेठो ट्रिप ॾेई उथियो हिनखे भाकुर पातई हिन जी पेशानीअ ते चुमी ॾिनई हिनखे वठी अची करे पंहिंजे तख़्त ते पाण सां गॾु वेहारी चई ॾे अहवाल कीअं अचणु थियो आहे तूं त वॾनि भागनि वारो आहीं मां सालनि खां हबीब ते दुरूद सलाम पढ़ंदो हां पर ईमान जी कमज़ोरी आहे सम्झंदो आहियां त मुस्तफ़ा करीम मुंहिंजो दुरूद ॿुधनि था अलाए कोन था ॿुधनि अॼु तूं सलाम खणी आयो हां मूंखे पक थी वई मुंहिंजो महबूब दुरूद सलाम मां मिसकीन जो ॿुधंदो आहे हुकुम कर छाजे लाइ आयो इन जो सही ही हाल हुआ हवाल मूं ते 3000 कर्ज़ मुंहिंजे कर्ज़ जो मसइलो आहे ॿियो मिड़ई ख़ैर आहे बादशाह हिन ॾे निहारे बादशाह जो ॻाल्हि ॿुधी अथई जेकॾहिं अॼु तूं मूंखां मुंहिंजी हीअ बादशाही बि मुस्तफ़ा जे सलाम ते लिखराए वठे हा त तोखे बादशाही बि ॾेई छॾे जो सही हाणे मां घोबी त कोन हणंदुसि न जेका ॻाल्हि मुस्तफ़ा जी बारगाह में अर्ज़ु कई आहे उहा ई कबी ॿी ॻाल्हि कान कबी हबीब मूंखे इन जे लाइ रवानो फरमाए जमा सगोरी जागो था सुभान अल्लाह चओ त ॻाल्हि खुटनि बादशाह सलामत हुकुम ॾिनो पैसा जी बाबा 3000 जी थैली खणी अचो उहो 3000 आया जी ॿी 3000 जी बि थैली खणी अचो उहा बि अची वई उहा 3000 जी थैली चई हे तुंहिंजे कर्ज़ जा ऐं ही वरी 3000 तुंहिंजे लाइ नज़राने तोहफ़े जे तौर हंजो तो मूंॾे मुस्तफ़ा जा सलाम आंदा सुभान अल्लाह तव्हां मास्तरनि जा पढ़ियल हो माशाअल्लाह ॾियो हवालो 3 ऐं 3 घणा थिया इहे कोन था चवनि बाबा मास्तर कचा अथव 3 ऐं 3 3 ऐं 3 6000 कर्ज़ घणोसि बस हिन उहे पैसा खया सुबुह जो सलाम अलैकुम काज़ी साहब वटि पैसा वञी टेबल ते रखी काज़ी साहब मूं वारो दोस्त घुराए उहो सती हिन वारो पहुची वियो बाबा हे पैसा 3000 ॾियोसि काज़ी साहब अदालत जे थ्रू थो ॾियारियां ॾियोसि काज़ी साहब उहो सरकारी पैसनि जी थैली सुञाती टपो लॻल मोहर लॻल सील बंदि पोटिलियूं ठहंदियूं अॻे काज़ी त मां जहिड़ो कोन हुन जे चवेसि त बाबा हल ॾुकड़ आहे पोइ छा चवेसि तूं अची मूंसां चेंबर में मिल समझो था पाण चेंबर में अची मिल पोइ चेंबर में अधु तुम्हारा अधु हमारा ख़र्च न खा पारा पोइ मां पाण में मिली भगत करे माशाअल्लाह पोइ खाई वठंदा पर हे उन दौर जा काज़ी आहे उन ॾिठो चई ॾे हाल हवाल बाबा पहिरें ॿुधाए त हे पैसा तो किथां था सरकारी खज़ाने जो पैसो आहे किथां तो हिन सॼी ॻाल्हि बादशाह उनखे काज़ी साहब खे ॿुधाई काज़ी साहब हीअं तो धमकी ॾिनी मोटियुमि वञी करे मुस्तफ़ा ते दुरूद सलाम पढ़ियो हबीब हीअं वाहुर कई हे बादशाह सलामत मूंखे पैसा इहे कोन्हनि हे ॿी बि थैली मूंसां गॾु साण आहे इहे बि बादशाह सलामत मूंखे तोहफ़े में ॾिना 6000 मूंसां साण काज़ी साहब अखियूं पटे हिन ॾे निहारे पियो काज़ी ऐं हो हमरा बीठो आहे साम्हूं कर्ज़ वठण वारो उहो बि उते मौजूदु आहे काज़ी साहब जो हाणे ॻाल्हि ॿुधी अथई तूं हां भाग वारो तूं हां शान वारो तूं हां शरफ वारो जेके महबूब मदीने वारो ज़ियारत कराए हाणे तूं कर्ज़ कोन ॾींदे तुंहिंजे पारां कर्ज़ मां काज़ी पाण अदा कंदुसि उहे खीसे मां पैसा कढी ॻणे 3000 जेके हुया उन हमरा जेको कर्ज़ खाओ उन जे आॾो काज़ी साहब रखिया बाबा हे 3000 हिन जे पारां मां थो तोखे ॾियां उहो बि सुरीलो आशिक़े मुस्तफ़ा हुयो आशिक़े रसूल हुयो उन जो सोना मां को वहाबी कोन आहियां मां बि सुन्नत जमायत वारो आहियां मुस्तफ़ा करीम जो आशिक़ आहियां लिहाज़ा मां बि ख़ुदा कारणी इहे 3000
हजार बि कोन थो वठां मां हिन खे ख़ुदा कारणी माफ़ थो करे छॾियां ऐं काज़ी साहब चयो अबा हे 3000 मां कढिया आहिनि इहे मोटाए मां पाण वटि कोन रखंदुसि इहे 3000 बि हिन खे तोहफ़े में ॾियूं अबा 6000 हू 3000 ही कुल थिया 9000 हबीब अकरम ते दुरूद ऐं सलाम पढ़ियईं अमराह जो कर्ज़ बि लथो 9000 बि मिलियसि त मदीने वारे साईं जो दीदार बि नसीब थियुसि दुरूद जे फ़ाइदे जे करे दुरूद जी बरकत जे करे पैसा 9000 कमाए मोटियो मुंहिंजा भाउ कर्ज़ बि ख़तम थी वियो ऐं दुनिया जी सभ खां वॾे में वॾी नेमत वा मुस्तफ़ा जो दीदार उहो बि नसीब थी वियुसि मुंहिंजा भाउ अर्ज़ु सिर्फ़ु एतिरो करिणो आहे त इहो उलमाए किराम लिखियो आहे उलमाए किराम लिखियो आहे त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे दीदार जो तुंहिंजे दिलि में सुवाल हूंदो न त महबूब जो दीदार कीअं थींदो उन जो वॾे में वॾो ज़रियो इहो आहे बसि हिकु ॻाल्हि रहियल आहे जिथे छॾी हुयमि उहा पूरी कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह आशिकन वारो दुरूद ॿुधायो मां चुप थो थियां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह गाल पे कयम हजरत शेख शिबली जी तोखे याद आले कोने या सुभान अल्लाह हिकड़े आलिम सगोरे हजरत शेख शिबली खे ख्वाब में ॾिठो त महबूब जी कचहरी उन कचहरी में अल्लाह जो हबीब वेठा हन मां हितां खां ॻाल्हि शुरू कई मुंहिंजा भाउ अज़ीज़ हबीब जी कचहरी लॻी पई उन कचहरीअ में हजरत सैयदना शेख शिबली रहमतुल्लाह तआला अलैहि आयो त अल्लाह जे हबीब उथी बीही करे हजरत शिबलीअ जो इस्तक़बाल बि कयो त मुस्तफ़ा करीम शेख शिबलीअ खे हित पेशानीअ ते चुमी अता फरमाई सुभान अल्लाह अब इहो त कंहिं शान वारो आहे न इहो त कंहिं शान वारो आहे न कचहरी महबूब जी शेख शिबली अचे थो मुस्तफ़ा करीम उथी बि उन जो इस्तक़बाल था फरमाए ऐं उन खे भाकुर था पाए भाकुर पाए करे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे चुमी बि ॾिनी ऐं इन जो सबब आलिमन लिखियो आहे अॼु कोन ॿुधाईंदुसि तो जो अधु ॿुधल आहे मूंखे ख़बर आहे तो जो ॿुधल आहे पर अधु तो जो ॿुधल आहे अल्हम्दुलिल्लाह उहा क़ुरान पाक वारी आयत तोखे यादि आहे पर अल्हम्दुलिल्लाह मां किताबनि मां उहो दुरूद बि कढियो आहे जेको उन आयत सां मिलाए करे शेख शिबली पढ़ंदो हो उन बुज़ुर्ग पुछो रसूल पाक खां या रसूल अल्लाह हिन ते एॾी महिरबानी छो आहे मुस्तफ़ा करीम फरमायो हर निमाज़ खां पोइ फिलाणी आयत बि पढ़ंदो आहे उन सां गॾोगॾु फिलाणो दुरूद बि पढ़ंदो आहे मां मोहम्मद करीम खे उहो दुरूद तमामु घणो पसंदि आहे उन जे करे हिन ते महिरबानी कई अथनि वो दुरूद जंहिंखे खपंदो आहे त उहो थोरो ख़र्चो करे शाहपुर चाकर अचे त उनखे मां उहो सीगो लिखी ॾींदुसि ख़बर पए त कहिड़ो आशिक़ आहे कहिड़ो मुहबत वारो आहे मुफ़्त जो थो खपेसि या पंधु थो करे ॾोकड़ मूंखे न ॾिजां पर किरायो त लॻंदो ई न अचिजां महिनत कंदे शइ मिलंदई मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो आहे हज़रत शेख शिबली हाणे अचु त इन जी ॻाल्हि ॿुधायां सुभान अल्लाह जेको चवंदो उनखे ॿुधाईंदुसि ॿिए खे तू चवे त हेॾी वॾी ॻाल्हि मदीनो मक्को बगदाद खुरासान मौलवी घुमाए घुमाए सिद्दीक़ जी कहिड़ी तो ॻाल्हि करे ॻाल्हि सिद्दीक़ अकबर जी करे सुभान अल्लाह शेख शिबली वठाणे इहो शान वारो हिकिड़ो माण्हू आयो मुख़्तसर ॻाल्हि आहे चई साईं ज़कात घणी ॾिबी आहे अब ज़कात ॾींदा हो कूड़ न हणिजो न ॾियण वारा मौली साहब तव्हांजी भर थो झले मां सॼी सिंध बलोचिस्तान थो घुमां ख़ुदा जो कसम आहे सिंध में सिंधी क़ौम ज़कात में ॿुड़ी आहे वठण में त अॻियो न ॾियण जी थो ॻाल्हि ड्रिजो अल्लाह खां ड्रिजो ज़कात पंहिंजी कढो
ज़कात जेको माण्हू न ॾींदो मुस्तफ़ा करीम फरमायो क़यामत वारे ॾिहाड़े उन जे मथां नांग रब बीहारींदो जेको हुन जी गिचीअ में वेड़जी वेंदो ऐं हुनखे गिचीअ में वेड़जी करे मथां बि ॾंग हणंदुसि ॾंग उहो माण्हू रीहूं कंदो रड़ियूं कंदो अल्लाह खे अर्ज़ु कंदो मौला ही कहिड़ी मुसीबत अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो हे तुंहिंजो उहो ॾोकड़ ऐं पैसो आहे जंहिंजी तो ज़कात न ॾिनी एडो ज़कात न ॾियण जो ॾोह आहे एडो ज़कात न ॾियण जो ॾोह आहे हज़रत शेख शिबलीअ खां पुछऊं त क़िबला ज़कात घणी ॾियणी आहे अबा हेॾा ने हार त ॻाल्हि खुटायां सुभान अल्लाह चओ हज़रत शेख शिबली उनखे जवाब अता फरमायो अबा शरीयत पाक वारो मुकर्रर मसइलो ॿुधायां या उन सां गॾो गॾु इश्क वारो बि ॾसियां ईअं न सम्झजां त शरीयत दार आहे इश्क दार आहे ईअं न ॿई गॾु पर हज़रत शेख शिबली छा फरमायो शरीयत वारो बि ॿुधायां ऐं उन सां गॾो गॾु तोखे इश्क वारी बि ॻाल्हि ॿुधायां चईसीं हा ॿुधायो ॿई ॿुधायो हिकु न ॿई ॿुधायो शेख शिबली इरशाद फरमाइस अबा ज़कात जेका वा उहा इस्लाम में शरीयत मुक़रर कई आहे 2.5 सैकड़ो 100 ते 2.5 रुपया 1000 ते 250 रुपया लख ते 2500 रुपया जेतिरी बि क़ीमत अथई उहे सभु ॾोकड़ इनखे 40 पती बि चइबो आहे टोटल पैसा रखी लिखी उनखे 40 सां वंड कर जेको हेठि अची बाक़ी बचे जवाब अचे उहा तुंहिंजी ज़कात वा हज़रत शेख शिबली उनखे जवाब था फरमायो बाबा तो मसइलो पुछो आहे त ज़कात घणी ॾिबी आहे पाण फरमायो अबा शरीयत में ॾिबी आहे 2.5 सैकड़ो बाक़ी इश्क में कुछ भी पाण वट कोन रखबो आहे कुल माल अल्लाह जे वाट में ख़ैरात करे छॾबो आहे तो उन माण्हूअ फौरन पुछो साईं 2.5 सैकड़ो त शरीयत जो मसइलो सम्झ में अचे थो पर हे इश्क वारी ज़कात जेका चवे थी त कुल माल अल्लाह जे वाट में ॾियणो आहे इन जो दलील छा आहे हज़रत शेख शिबली फरमायो पोइ लॻे थो त तो सोणे सिद्दीक़ अकबर जा हालात पढ़िया ई कोन मुंहिंजे महबूब मदीने वारे ऐलान फरमायो त अल्लाह जे वाट में कुझु ख़र्च कयो त हज़रत सिद्दीक़ अकबर पंहिंजे घर में सुई बि कान छॾी ही कुल माल खणी अची करे मुस्तफ़ा कदमनि में रखियो ऐं इहा हुई इश्क जी ज़कात कुझु बि पाण वटि नाहे रखणो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि तां क़ुर्बान करे छॾणो आहे पोइ मुंहिंजा भाउ अदीद इहो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे जेको अॼु हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मज़ार पाक में आरामी आहे अदा इन जे करे अहले सुन्नत व जमात वारा चवंदा आहिनि बण यार नबी दे यारां दा बण यारे नबी दे यारां दा शक्के होवई ता चल मदीने इश्क होवई ता चल मदीने वेख तू जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे यारां दा बण यारे नबी दे यारां दा सब चवंदव त हथ कढंदो मां चओ बण यारे नबी दे यारां दा बण यारे नबी दे यारां दा शक्के होवई ता चल मदीने इश्क होवई ता चल मदीने वेख तू छोक मज़ारां दा बण यार नबी दे यारां दा बण यारे नबी दे यारां दा कबा जेको ठरियो आहे हो सुभान अल्लाह चवे जेको महबूब जे यारनि जो यार नाहे उहो असांजो बि यार नाहे जेके महबूब जे यारनि सां प्यार नाहे असांजो बि उन सां प्यार नाहे असांजो प्यार उन्हनि सां वा जेको सिद्दीक़ खे बि मञे फारूक खे बि मञे सोणे उस्मान ज़िन्नूरैन खे बि मञे मौला अली मुश्किल कुशा खे बि मञे महबूब जे सभिनीनि सहाबिन सां बि मुहबत करे त महबूब जे सभिनीनि बचड़नि सां बि मुहबत करे अल्लाह ताला मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए मां शुक्र
शुक्रगुज़ार आहियां साईं अब्दुल लतीफ़ साहब उन जा भाई